भली सुकरनी शोभा धनवंत। भली सुकरनी शोभा धनवंत। हृदय बसे पूरन गुरमंत। हृदय बसे पूरन गुरमंत। उन जी करणी भी सुठी आ, वो पाण भी ॾाढो सुंदर आ, शोभावान आ, वो असली धनवान आ। केर? जंहिंजे हृदय में गुरुअ जो मंत्र तो वसे। सरल अर्थ ने जो इहो आ कि जंहिं पंहिंजे हृदय में सतगुरनि जो मंत्र वसायो आ, हरिय जो नाम वसायो आ, सतगुरनि जो ज्ञान वसायो आ, उन जो जीवन सफल आ। उहो शुभ कर्म करण वारो आ, उन जी करणी भी सुठी आ। छो जो जंहिंजे मुख में नाम हूंदो, बुद्धीअ में ज्ञान हूंदो, वो अशुभ कर्म न करे सघंदो। उहो ई असली सुंदर आ। छो जो हिकिड़ी सुंदरता शरीर जी समय सां गुजरी वेंदी आ, स्वभाव जी सुंदरता सदा हूंदी आ, ॿिए जन्म में भी गॾु हलंदी आ। सुबुह जो कार्तिक कथा में तव्हां ॿुधो। इन करे उहो ई सुंदर आ, उहो ई शुभ कर्मनि वारो आ, उहो ई धनवान आ जेको गुरुनि जो मंत्र तो जपे, गुरुनि जो ज्ञान तो खणे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। हजारे लखे लखे माण्हू श्रवण कंदा आहिनि, पर कोई कोई हूंदो आ जेको मंत्र खणी वठंदो आ साथ संगत जी, ऐं उहे वॾनि भागनि वारा आहिनि। गुरुनि जो मंत्र जेके निरंतर सिमरन कनि था, हर तरह जो उन्हनि में उद्धार थी थो वञे, उन्हनि जा जप थी था वञनि, तपस्या थी थी वञे, यज्ञ थी था वञनि, हवन भी थिया, शुभ कर्म भी थिया। उहे अशुभ कर्मनि खां बची था वञनि, जन्म मरण खां बची था वञनि, जेके मुख सां निरंतर हरिय जो भजन था कनि, प्रभुअ जो नाम सिमरन कनि था, गुरुअ जो ॾिनल मंत्र ॾींहं राति उहे अनमोल खजाने वांगुरु पकड़े वेठा आहिनि। नंढड़ी सी हिकिड़ी मुंडी हूंदी आहे सोन जी, 5000 जी, त उनजो बि ख़्यालु हूंदो आहे, किरी त न पई, काॾे हली त न वई, ठीकु आहे, पाती आहे न आहे। पर गुरु मंत्र भुलिजी वेंदा आहियूं त कंहिंखे पतो ई न पवंदो आहे। सॼो ॾींहुं गुज़रियो, हिकिड़ी माला न थी। ओहो, क़दुरु न कईसीं साथ संगत जी असां। कई वॾनि खे त मंत्र ई भुलिजी वेंदो आहे, त गुरुनि मंत्र कहिड़ो ॾिनो आहे यादि ई कोन्हे। चवंदा ॾिनो आहे बाबा जन, काफ़ी साल थी विया, हाणे ईअं बि थींदो आहे। इन करे कि असां उनजो महत्व न सम्झो आहे। प्रभु कृपा कनि, नाम में प्रीत थे, लगन थे, ॾींहं राति सिमरन हलंदो रहे, दातार कृपा थींदी रहे। वॾी वॾी शक्ति आहे भगवान जे नाम में। कोई मरंदो हुजे, उन जे साम्हूं उहो न बि चई सघे, ॿिया बि 4 माण्हू अची करे कीर्तन कनि, हरिय जो नाम सिमरन कनि, त उन जी बि कम से कम दुर्गति न थींदी आहे, उन जो बि भलो थींदो आहे। छो जो उहो नथो चई सघे, लेकिन ॿिया त चवनि था। उहा आकाश में आवाज़ गूंजजे थी, उते बि यमदूत न अची सघंदा। चओ हरे राम। एॾी भगवान जे नाम जी महिमा आहे, अनंत अथाह अपार बेअंत महिमा आहे। वेदन में, शास्त्रनि में, पुराणनि में, ग्रंथनि में, संत महात्मा सतगुरनि जे मुखार विंद में चवनि था पिया, सिमृत वेद पुराण पुकारन पोथिया, नाम बिना सब कूड़ गाली होछिया। सिमरों सिमर सिमर सुख पावों, कल कलेस तन माह मिटावों। सिमरों जास बिसंबर एकै, नाम जपत अगनत अनेकै। वेद पुराण सिमृत सुधाख्यर, कीने राम नाम एक आख्यर। वेद पुराण स्मृतियों शास्त्र
सब राम नाम जो ही अक्षर बुधाए रहे। चो हरे राम हे हरे, हरे कृष्ण हरे नारायण हरे गोविंद। इन्हीं करे सत्संग में परम लाभ थींदो आहे कि जेतिरी देर असां सत्संग में वेंदा आहियूं, या तो श्री हरिय जी कथा हलंदी, या तो उन जा गुण हलंदा, उन जी धुनी हलंदी। बिना कुछ किए केवल वेहण सां अगर कल्याण थींदो आहे त उहो सत्संग आहे। भगवान जी धुनी लॻंदी, नाम हलंदो, कीर्तन थींदो ई थींदो। इन तरह सां केवल वेहण सां अगर कल्याण थींदो आहे त उहो भगवान जो सत्संग आहे। ऐं बिन सत्संग विवेक न होई। सत्संग जे द्वारा ही पतो पवंदो आहे त कहिड़ो कमु असांखे करणु खपे, कहिड़ो न करणु खपे। कई वीचारा एॾा अज्ञानी, एॾा ना सम्झनि, उन्हनि खे पतो ई न आहे कहिड़ो कमु कबो आहे, कहिड़ो न कबो आहे। कई मांस खाइण वारनि खे पतो ई न आहे कि मांसाहार पाप आहे। कई लखे माण्हू अहिड़ा अथव, ख़ासकर वॾी सोसाइटियुनि में, वधीक जेके शहरनि में वॾनि वॾनि में रहनि था, पढ़ियल लिखियल आहिनि, जेके कॾहिं सत्संग कीर्तन में न आया, उहे त उन्हनि खे ईअं लॻंदो आहे जीअं आलू ऐं भिंडी आहे न, तीअं मुर्गा ऐं मच्छियूं। उहे ईअं ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि खे पतो ई न आहे कंहिं जीव जी हिंसा थी थिए, कंहिंजा प्राण था वञनि, कंहिंजी जान थी निकिरे, कोई तड़फे थो पियो, कंहिंजी बूंद बूंद खून निकिरी रही आहे, कोई बददुआऊं ॾेई रहियो आहे, कंहिंजो जीवन पूरो ख़त्म थी रहियो आहे, पतो ई कोन्हे। ईअं ई खाईंदा आहिनि, उन्हनि खे पतो ई न आहे। और उन्हनि खे कॾहिं सपने में बि न ईंदो आहे इहो कोई पाप आहे। अरे छाजो पाप आहे? चओ हरे कृष्ण। इन करे वॾा भाग हूंदा आहिनि त वञी असांखे सत्संग मिलंदो आहे, भॻवान जी भक्ति मिलंदी आहे। इन करे हर चंड ते बि असां हिकिड़ो भॼन गाईंदा आहियूं कि प्रभु ॿियो कुछ भी न ॾे, लेकिन पंहिंजे दर ते अचण जी कृपा कजां, तुंहिंजो दर कॾहिं न छॾिजे। हे जीवन भर तुंहिंजी सत्संग में, तुंहिंजे भक्तीअ में मां तुंहिंजे चरणनि में लॻल हुजां दातार, मूंखे दूर न कजां, मुंहिंजी बांह पकड़े रखजां। अंत समय तक मुख में तुंहिंजो नाम हुजे, नेणनि में तुंहिंजो दर्शन हुजे, पेर तुंहिंजे द्वार ते हली अचनि, हथ जोड़े करे तोखे यादि करे प्राण निकिरी वञनि। अरदास आई हाय सतगुर कजां तूं पूरी। अरदास आई हाय सतगुर कजां तूं पूरी। मुँह ते सदा रहे छल, मुँह ते सदा रहे छल, तुझी निगाह नूरी। अरदास आई हाय सतगुर कजां तूं पूरी। अरदास आई हाय बाबल कजां तूं पूरी। छॾे दर मां ब्यास भे, आयुस तुंहिंजे द्वारे। छॾे दर मां ब्यास भे, आयुस तुंहिंजे द्वारे। हुजे शुक्र मूं सदाई हो, हुजे शुक्र मूं सदाई। मूंखे तूं ॾे सबूरी। अरदास आई हाय सतगुर कजां तूं पूरी। अरदास आई हाय बाबल कजां तूं पूरी।
दर तुंहिंजे दम छॾियां गाए तुंहिंजो तरानो 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 तुझे शुक्र मूं सदाई मूंखे तुंहिंजे सबूरे अरदास आई हाई सतगुर कजाई तू पूरी अरदास आई हाई बाबन कजाई तू पूरी कीरत कजाए तू हरदम पयो यादियो अफसानो कीरत तू हरदम पयो याद ही अफसानो निभजी अचे नारायण हो निभजी अचे नारायण उम्र हिय समोरी अरदास आई हाई सतगुर कजाई तू पूरी अरदास आई हाई बाबन कजाई तू पूरी विसर नाही दातार अपना नाम दे हो नहीं दातार अपना नाम दे हो गुण गावा दिन रात नानक चाहे हो गुण गावा दिन रात नानक चाहे हो सबना जिया का एक दाता सो में विसर न जाए सबना जिया का एक दाता सो में विसर न जाए नानक नाम मिले ता जीवा तन मन थीवे हरिया नानक नाम मिले ता जीवा तन मन थीवे हरिया बोल गुरु नानक देव की यही प्रार्थना रोज कयो जेको कम असां को थी तो सके भगवान उहा असां को उम्मीद रखंदा आहिनि जेको कम असां न करे सघंदा आहियूं वो भगवान कृपा कंदा आहिनि शक्ति कंदा आहिनि हा न चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव त वॾा विकार भगवान जी माया केॾा परबल आहिनि कि जेको माण्हू बची न सघे उन लाइ भगवान खे पुकार कयूं असां त प्रभु दया कर हा न जेको कमु असां करे था सघूं असां उहो बि भगवान ते छॾींदा न आहियूं इन जो मतिलबु इहो न आहे कि भगवान ते भरोसो आहे असां आलसी आहियूं ईअं लॻंदो आहे कि उहो बि भगवान कराए असां न कयूं हाणे सुबुह जो उथणो आहे त हर माण्हू उथी थो सघे इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे कि असां नथा उथी सघूं त अहिड़ी त ॻाल्हि ई न आहे कोई कमु हूंदो आहे दुकान ते वञिणो हूंदो आहे ट्रेन पकड़णी आहे फ्लाइट पकड़णी आहे त पोइ भगवान खे चवंदा आहियूं उथारिजां त मां फ्लाइट पकड़ींदुमि बाक़ी 6 बजे उथणो आहे त भगवान उथारियईं कोन मूंखे हाणे चांहि छॾणी आहे हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे चांहि नथी छॾिजे या छॾणु नथा चाहियूं सची ॻाल्हि आहे असां छॾणु नथा चाहियूं हा न बाक़ी इहा कहिड़ी ॻाल्हि आहे मूंखां गुटको नथो छॾिजे मूंखां तमाकू नथो छॾिजे हा मूंखां
नशो नथो छॾिजे। भाई असां पकड़ियो आहे उनखे कि उन असांखे पकड़ियो आहे। हा, इहा ॻाल्हि चओ कि प्रभु असांखो क्रोध नथो छॾिजे। इहा कठिन ॻाल्हि आहे, असंभव न आहे लेकिन कठिन ॻाल्हि आहे। बिना हरीअ जे कृपा जे अभिमान नथो छॾिजे, अहंकार नथो छॾिजे। भगवान ज़रूर कृपा कंदा। बाक़ी उहा त भगवान उम्मीद रखंदा आहिनि, जेको असां करे था सघूं त उहो कयो भाई। चओ हरे राम। इन करे जेतिरो असां करे था सघूं, नंढे ॿार खे बि माण्हू हिकिड़ी पेन ॾेई छॾींदा आहिनि, वटि पकड़े हल, हा वटि इहा कापी पकड़, 5 साल जो ॿार आहे, हा वटि हे फल पकड़, खणी हल। ख़बर आहे कि हिनजी एतिरी शक्ति आहे कि हिकिड़ी पेन पकड़े वठंदो, संभाले वठंदो, ख़ाली थियलो त पकड़े ई वठंदो। त असां भगवान खे उहा प्रार्थना कयूं जाते असांजो वस नथो हले, ज़रूर कयूं, ऐं भगवान ई कंदा, उनजी कृपा सां ई थींदो। हा, इहा प्रार्थना कयो त प्रभु मुंहिंजे जीवन में सत्संग लिखी छॾियो, मुंहिंजे जीवन में भक्ति लिखो, मुंहिंजे जीवन में तव्हांजो प्रेम लिखो, तव्हांजो भाव लिखो। ज़रूरी न आहे कि असां वेठा आहियूं त वेही करे बि असां वेठा आहियूं, वेही करे बि न हुजे, असां ध्यानु न ॾींदा हुजूं, न ॿुधंदा हुजूं, मन सां न वेठा हुजूं, केवल औपचारिकता जे लाइ वेठा हुजूं, छुट्टी थियूं निकिरूं बसि। इहा प्रार्थना कयूं कि तव्हांजा वचन असांजे हृदय में वसनि। हे जीवन तव्हांजे लेखे लॻे दातार। फरीद साहब चवनि था कि फरीदा अगर 100 साल भी जिए तो उहे भी गुजरी वेंदा। जे 100 वरिया जीवना भीतन हो सीखे। अगर 100 साल जी लंबी जिंदगी भी मिली है, थोड़ो कुछ समय वधीक हलंदी, लेकिन उहा भी तो गुजरी वेंदी। वो तो इहो ई भगवान जो नाम ही कम ईंदो, हरिय जो नाम ही कम ईंदो। जेसि ताईं शरीर हले तो, इंद्रियूं हलन थियूं, हथ पेर हलन था, इन्हनि सां सेवा बणिजी वञे, मुख सां प्रभुअ जो नाम हली वञे। अहिड़ी आदत थी वञे, कम धंधो वापार कंदे, हलंदे फिरंदे, घर में माताऊं भेनरूं कमु कंदे प्रभुअ जो कीर्तन कयो, प्रभुअ जा गुण गायो, हरिनाम सिमरन कयो, खाली न वियो। जेको भी समय मिले तो खाली असां भगवान जो कीर्तन कयूं, कंहिं भी तरीक़े सां। मोबाइल में भी हलाए छॾींदो, आख़िर कननि में तो वेंदो। कंहिं न कंहिं तरीक़े सां भगवान जी भक्ति हलंदी रहे। राधे राधे। कहें भाई कविता मोकलिया, नाम है दास पमन, खिलता रहे, बढ़ता रहे, महकता रहे, मेरे भक्ति सत्संग का चमन, होता रहे गुरु चरणों में सदा नमन, गाता रहूं ईश्वर के भजन, संगत की सेवा में बनी रहे सच्ची चाहत, वचनों से मेरे न हो कोई आहत। अफसोस है इस बात का कि मेरी जिंदगी का आज 1 साल कम हो गया, अच्छी भली बुरी यादों का मन में एक एल्बम हो गया। संगत मुझे 3 बार यही सच्ची आशीष दे, बची हुई जिंदगी सेवा सत्संग में गुजरे, यही मुझे बख्शीश दे। दास पमन दास जन जो हैप्पी हैप्पी बर्थडे। यह हकीकत आहे कि जीवन गुजरी रहियो आहे, लेकिन जन्मदिन छो मनायो वेंदो आहे? जन्मदिन मनाइण जो त उन्हनि खे अधिकार आहे कि मुंहिंजो साल भर भगवान जे कथा में लॻो। जीअं असां स्कूल वेंदा आहियूं त असांखे ट्रॉफी मिलंदी आहे कि 365 ॾींहं में हिन हिकु बि ॾींहुं अब्सेंट न कई आहे, हिनखे इनाम थो मिले। हे ईमानदारीअ सां बिल्कुलु सर्दी गर्मी सही करे सॼो साल सत्संग में आयो आहे भाई, हिनखे इनाम थो ॾिनो वञे। हिन शाला जे स्कूल जे नियमनि जो पालन कयो आहे, लगन ॾेखारी आहे। त अहिड़ी तरह सां असांजे जीवन में बि बिना कारण ॾे, बिना कंहिं ज़रूरी कारण जे अगरि सत्संग में गैप नथो थिए, सत्संग मिले थो, भक्ति मिले थी, जेको जेको असांजो साधन आहे, त पोइ सम्झो इहा भगवान जी असांजे मथां कृपा आहे। इहो असांखे बि हिकिड़ो इनाम आहे, पुरस्कार आहे कि असांजो जीवन सजायो थियो। जीवन रुकंदो त वैसे ई न, जीवन त गुजरंदो ई वेंदो, उनजो नालो ई त जीवन आहे, उहा ई त जिंदगी आहे। पर जिंदगी बंदगीअ में गुजरे त उहा सफल आहे। त 3 बार तव्हां आशीर्वाद ॾींदा साध संगत जी। जी
भगवान खूब भक्ति जो प्रेम जो दान बख्शन कृपा कन। अज कोरबा मों भी राकेश ऐं रोशनी भावनानी तिन जो जन्मदिन आ। अज जी प्रसाद सेवा भी भावनानी परिवार। भगवान खूब भाव जो दान जन प्रेम जो दान परिवार में खूब भक्ति बख्शन भावनानी परिवार ते अन्नपूर्णा माता भंडार भरपूर रखे। सर्व साथ संगत जी आशीर्वाद मिले कृपा थे। ऐं स्वास्थ्य लाभ थे माता गंगाबाई के सीमा पुरुषवानी के शरीर जा दुख कष्ट प्रभु दूर कन। मानसिक अरदास कयो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोल वृंदावन बिहारी श्याम सुंदर भगवान की। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। कार्तिक कथा सुबह जो हली रही तो भाई 6 खां 8 हिकिड़ो ॾींहुं गुज़री चुको तो, लेकिन जेके ना आया आहिनि तो उहे लाभ वठी था सघनि। इहा केॾी वॾी कृपा आहे। जेको सुख असांखे सतयुग में त्रेता युग में द्वापर युग में न मिलियो। सत्संग गुज़रियो तो गुज़रियो, पर हाणे केॾी सुविधा आहे कि वो शब्द भी पकड़ में अची तो वञे, वो दृश्य भी पकड़ में अची तो वञे। साल पोइ भी असां वो सत्संग ॾिसी ॿुधी सघूं था। सोचो इहा कृपा न आहे। जेकी गीता भी अर्जुन खे केवल हिकु बार श्रवण करण जे लाइ मिली, उहा रोज़ असां पढ़ी था सघूं। इहा ई तो भगवान जी कृपा आहे। उन खां वॾो महाविज्ञानी केरु आहे। इहो लाभ वठो भाई। हिकु ॾींहुं जेको गुज़रियो आहे उन जो लाभ वठो। बाक़ी त साम्हूं अची करे जेको मर्यादा सां वेही करे सत्संग जो लाभ थींदो, उहो लाभ घर में ओतिरो न मिलंदो। छो जो असां उहा मर्यादा पालन बि न करे सघंदासीं। कोई न कोई कमु ईंदो, कोई सॾु कंदो। इन करे हिते वेही करे जेको आनंद हूंदो आहे ऐं उन जी कृपा हूंदी आहे, प्रभु जी समय जो बि असरु हूंदो आहे, उन जो निश्चित लाभ थींदो आहे। त अचो बाक़ी कुझु ॾींहं जेके बचिया आहिनि सुबुह जो 6 खां 8 लाभ वठो।